में ॻाल्हायो ज़रूरु। असां गॾु हिकु शाइर मौजूदु आहिनि त इहे थी नथो सघे त का शाइरी शामिलु न थिए प्रोग्राम में। ईअं थी सघे थो छा चंदर साहब त का शाइरी शामिलु न थिए प्रोग्राम में? न, ईअं नथो थी सघे त असां ज़रूरु शाइरी तरफ़ वेंदासीं। का अहिड़ी लाइन का अहिड़ी का नज़म तव्हांजे ख़ूबसूरत गुलनि मां कोई अहिड़ो गुल जेको हींअर असां रखी सघूं पंहिंजे प्रोग्राम में? हा, न बिल्कुलु बिल्कुलु। मां तव्हांखे ॿुधायां थो, हिकिड़ो नज़्म आहे, मुख़्तसिर नज़्म आहे। हा, नज़्म जो उनवान आहे ठठोल। ठठोली ठठोल 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 प्योर वर्ड आहे बिल्कुलु। तव्हां सम्झो थोड़ी देर लाइ जेको एक्सप्रेशन हो न चंदर साहब जो उहो प्राइज़लेस हो। चंदर साहब जी सो ठठोल ताईं असांखे मीनिंग ईंदी आहे, इन खां ॾुखे लफ़्ज़ जी तरफ़ न वञो था, एसि ताईं असांखे मीनिंग ईंदी आहे। असांजी सकाफ़त लफ़्ज़ी ईज़ाउ जो पुराणो रोग भोॻे थी। असांजी सकाफ़त लफ़्ज़ी ईज़ाउ जो पुराणो रोग भोॻे थी। जीवन तवील टाक शो जी हिकु वेहक आहे। जीवन तवील टाक शो जी हिकु वेहक आहे। हर को पाण खे बिना रोक जे जज़्बाती थियण ॾांहुं धिकबो महसूस करे थो। हर को पाण खे बिना रोक जे जज़्बाती थियण ॾांहुं धिकबो महसूस करे थो। ऐं असांजी अधु गुफ़्तगू सवाइ हिक ॿिए खे बेवकूफ़ बनाइण जे ॿियो कुझु बि न आहे। ऐं असांजी अधु गुफ़्तगू सवाइ हिक ॿिए खे बेवकूफ़ बनाइण जे ॿियो कुझु बि न आहे। रुॻो हिक ॿिए सां ठठोलियूं था। हाणे ठठोल सम्झ में आई? बिल्कुलु सम्झ में आयो। ऐं इन खे चइबो आहे त चवंदा आहिनि त सही वक़्तु सही लफ़्ज़। हींअर इन ई तरह जी शयुनि ते असां ॻाल्हाए रहिया हुआसीं ऐं इहो वाक़ई हक़ीक़त आहे त जॾहिं जेको अॼुकल्ह ज़मानो बि इहो आहे न, जेको तव्हां चओ था उहो तव्हां कयो नथा, उहो तव्हां मञो नथा, पर तव्हां रुॻो चओ था बसि। ऐं सूरत हाल एॾी पैदा थी वई आहे, हर माण्हू तव्हां ॾिसो ईअं जज़्बाती थींदे उनखे सूरत हाल धिको थी ॾे, जज़्बाती थियण ॾे, जज़्बाती थिए थो। ऐं पोइ पाण छा था कयूं, उन जज़्बात ते ओवरकम करण जे लाइ हिक ॿिए सां मश्करियूं कयूं। अधु गुफ़्तगू हिक ॿिए खे बेवकूफ़ बनाइण जो ॿियो को कमु नथा कयूं। मां तव्हांखे अहिड़ियूं वॾियूं वॾियूं करे ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि, तव्हां के माण्हू वरी अहिड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं करे ॿुधाईंदव जो ईअं कंध खणी ईअं कंदव। अच्छा, किथे मूं हिकु स्टडी कारीगिरी हिक ॿिए सां कारीगिरी कंदा आहियूं। सर ये ॻाल्हियूं वरी लाइट असरात बि विझंदी ॾाढियूं जी। अगरि को वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे थो तव्हांजे साम्हूं त उहो तव्हां पोइ हर्ट था थियो त यार हे हिते पहुची वियो, अची वियो, मां अञा उते ई आहियां। ठीकु आहे। हैदर गादी भाउ हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे त बेसिक ॻाल्हि की नज़र ते त नज़र छो लॻंदी आहे। चईं त हिकिड़ो माण्हू आहे, सपोज़ कर जी सैलरी आहे यानी की 20,000 25,000 ऐं उन सां तव्हां गुफ़्तगू कयो था त ॾियल छा हाल आहे, सैलरी केतिरी आहे, चवंदो यार लखु रुपियो। चवंदो यार अल्लाह, मुंहिंजी 20,000 सैलरी, मुंहिंजी एज जो माण्हू आहे, मुंहिंजी एजुकेशन आहे 20,000, मुंहिंजी लखु रुपियो। पोइ नज़र लॻी, उनजी सैलरी वई कटिजी। अच्छा, पढ़ियल गढ़ियल ऐं मुहज़िब माण्हू, मां वरी चवां पढ़ियल गढ़ियल ऐं मुहज़िब माण्हू कॾहिं बि कंहिंखां सैलरी न पुछंदो त तुंहिंजी सैलरी छा आहे। नो, इज़ वेरी पर्सनल। हाणे जीअं भाऊ ॻाल्हि कई, कंहिं चयो मुंहिंजी 20,000 आहे, तुंहिंजी 30,000। ऑकवर्ड सिचुएशन पैदा थी पई न। हिकिड़ो मायूस थियो, हिकिड़ो ख़ुशि थियो त मां हिन खां 10,000 वधीक थो खणां। हिकिड़ो मायूस थियो त यार मुंहिंजा 10,000 हिन खां घटि आहिनि। अच्छा सर, इहो ज़िंदगी जो उहो एस्पेक्ट आहे। असांजी ज़िंदगी जा इलाही सारा अहिड़ा एस्पेक्ट्स आहिनि जेके न कंहिंखां पुछणु घुरिजनि, न कंहिंखे वरी ॿुधाइणु घुरिजनि। को ऑकवर्ड माण्हू तव्हांखे टकरी बि वञे न। मूं अॼु ताईं लाइफ में पंहिंजी वाइफ खे बि पंहिंजी सैलरी न ॿुधाई आहे, अॼु ताईं। उन पुछी बि न आहे मूंखां, पर इलाही सारा माण्हू तव्हांखे हीअं टकरी वेंदा, चवंदा आया तुंहिंजी पघार घणी आहे, मालिक जा करम चङी आहे, बस चुप करे। अॼुकल्ह मर्द बि एज लिकाइनि था, ईअं न आहे रुॻो औरतुनि पे पहिरीं बदनाम हूंदियूं औरतूं, अॼुकल्ह मर्द बि एज लिकाइनि था। अच्छा, कंहिंखे मोस्टली मूंखां खोड़ सां पुछंदा रेडियो ते घणा पैसा मिलंदा थी, अल्हम्दुलिल्लाह। ॿुधाए यार, पुछ ॿुधाइण में छा आहे। तव्हां साईं जी ॻाल्हि, एजुकेटेड माण्हू तव्हां कॾहिं मां कंहिं सैलरी न पुछा कंदो आहियां कॾहिं बि, त मूंखे ख़बर आहे त छो कंहिंखां मां पुछा करे पंहिंजी पर्सनल लाइफ थी सघे। साईं त मां वाइफ खे न ॿुधाईंदो आहियां त कीअं ॿुधाईंदा। ठीकु आहे, त माण्हू हमेशह कोशिशि करे कंहिंखां पर्सनली शयूं न पुछा करे। भाई मां हिकिड़ी ॻाल्हि आहे जी,
मर्द खां सैलरी न पुछंदा कयो हा ऐं औरत खां एज एज न जो पुछंदा पता करना ॿ ॾुखियूं शयूं ॿ ॾुखियूं शयूं वेरी पर्सनल वेरी पर्सनल हा हकीकत आहे बिल्कुल हा। ॿ ॾुखियूं शयूं अच्छा हिते इन जेका तव्हां हिकु सिचुएशन ॿुधाई उन में हिकु ॿी शइ बि हुई त जॾहिं तव्हां ॿिए कंहिंजी वधीक सैलरी ॿुधी हिकु एग्ज़ाम्पल असां ॾिनो न वधीक सैलरी ॿुधी तव्हां पंहिंजी सैलरी खे पाण खे कंपेयर था कयो ॿिए माण्हू सां मूंखे आई डोंट नो वाई बट आई बिलीव त तव्हां वटि अगरि का शइ घटि आहे न त ख़ुदा ताला तव्हांखे ॿी अहिड़ी का शइ ज़रूरु ॾिनी आहे जेका उन शइ खे बैलेंस करे थी कंपनसेट करे थी कंपलसिएट करे थी यस त हर माण्हू पंहिंजे पाण में हिकु परफेक्ट ह्यूमन बीइंग आहे ईअं न आहे त कंहिं माण्हू वटि का कमी आहे कंहिं माण्हू वटि का घटिताई आहे अगरि का शइ घटि आहे त ज़रूरु हुन मां जीअं असां चवंदा आहियूं त काफ़ी माण्हुनि जो मञणु ई हूंदो आहे जिन वटि पैसो न आहे उहे सम्झंदा आहिनि त शायदि पैसो ज़िंदगी आहे पर जिन वटि पैसो आहे उहे रिश्ता ॻोल्हींदा आहिनि उहे चवंदा आहिनि त हुनजी रिश्तो ज़िंदगी आहे असांखे टाइम खपे पंहिंजे लव्ड वन सां टाइम गुज़ारण जे लाइ सो हर माण्हू जेको आहे उहो पंहिंजे पाण में परफेक्ट आहे हर माण्हू पंहिंजे पाण में सही जॻह ते आहे इहो तसवर त भई पैसो जेको आहे उहो सकून जो सबबु आहे न न पैसो जेको आहे न सभ खां वॾी बेसकूनाई जो सबबु आहे बिल्कुलु बिल्कुलु मेक यू ऑलवेज डिस्टर्ब तव्हांखे हर वक़्तु डिस्टर्ब करे थो हर वक़्तु तव्हांखे कॉन्शियस रहणो पवे थो पाण खे मैनेज करणो पवे थो इन खां वधीक